सिंधी आखाणी दिल जो नातो भाग 6। कार जो दरवाजो खुलियो। साधना जो ध्यानु उन पासे वियो। थोड़ी घबराइजी वई। कार मां निकिरी करे अनजान व्यक्ति थोड़ो उन जे पासे में आयो ऐं सिधो सवाल कयो, क्या मैं आपकी मदद कर सकता हूँ? साधना छा जवाब ॾे? अंदर हिक उलझन में भी हा चवां कि न मोबाइल ॾे पई ॾिसे। अनजान शहर इनखे हा या न जवाब ॾियण में भी दिक्कत पई लॻे। थोरो न ॾिनियारियो। रेड कलर जी हुडी उनखे पातल हुई, मथे ते कैप करे छॾी त उनजो चेहरो भी कुछ एतिरो ख़ासि ॾिसण अचे कोन पियो। बरसात जे करे उन पंहिंजो मथो ढकियो हो। हल्की सी ॾाढ़ी, बारिश में चेहरे ते बूंद पयूं गिरनि त चेहरो ॾिसण ऐं सम्झण भी थोरो मुश्किल हुयो। उन कार ॾे नज़र कई त साधना खे कार में हिकिड़ो नंढड़ो ॿार वेठल ॾिसण आयो त थोड़ो पंहिंजे आत्मा खे सम्झायो, कोई शरीफ़ इंसान ई तो लॻे। उन कंदलो ॾे हा चई ऐं थोड़ो पुठिते हटी वई। उन मदद कई। कार खे ठाहींदे ठाहींदे हू पंहिंजे कम में मशगूल। तंहिंते थोड़ी झट में कार जो दरवाजो खुलियो। अंदरां खां सांझीअ अञा मम्मी चवे ऐं ॿाहिरि दर खां निकिरण जी कोशिश करे त साधना उनखे न कई। नहीं बेटा, बारिश में गीले हो जाओगे, ईअं करे उनखे रोके छॾियो। पर ॿार त पंहिंजी जिद में ई हूंदा आहिनि, जेको न चऊं उहो थोड़ो घणो करे ॾेखारींदा आहिनि। उन वापसि कार जे शीशे मां कंध कढी निहारण लॻी ऐं उन अनजान व्यक्तिअ जो भी ध्यानु उन पासे ई वियो, छो त सांझी जो आवाज़ ई एतिरो मधुर हुयो। उन सिर्फ़ मम्मी चयो ऐं हिक अजीब सी कशिश हुई उन आवाज़ में। उन अनजान व्यक्तिअ जो ध्यानु वञण ते उन हल्की सी मुश्क ॾिनी ऐं सांझीअ भी हल्की सी मुश्क ॾिनी। बस थोड़ी झट खां पोइ कार ठही वई। साधना कार में वञी अंदर कार हलाइण जी कोशिश कई। कार जीअं ई हली उन ॿाहिरि निकिरी करे उनखे थैंक यू चवण जी कोशिश कई त हिनखे थैंक यू चवां, पर छा ॾिसे त उहो अनजान व्यक्ति कार अॻ में खां ई हलाए निकिरी वियो आहे। उनखे थैंक यू चवण जो भी मौक़ो न मिलियो। थोरी झट उते ई सुन थी वई साधना कि ही सभु छा हुयो। पर उलझन एतिरी हुई कि उन जल्दी गाॾी हलाए पंहिंजो घर वञण सही सम्झो। घर वेंदे ई उन दरवाजे ते पंहिंजे ससु सहुरे खां पुछो, तव्हां कुझु खाधो आहे कि न? तंहिंते मीरा चयो, न, तो चयो हो वठी थी अचां त असां भी आराम कयोसीं। ठीकु आहे, तो हाणे थोड़ी पिसी वई आहीं त तूं फ्रेश थी वठ, असां रोटी पाण ई खाई था वठूं। ईअं करे रोटी खाई वरिती। साधना भी फ्रेश थी करे रूम में वई। जीअं रूम में वञे ॿारनि खे निंड अची वई ऐं बालकनीअ जे झूले ते वञी वेठी त थोड़ी झट में फोन जी रिंग वॼी। उहो फोन कंहिंजो हुयो पाण ईंदड़ एपिसोड में जल्दी ॿुधंदासीं।